नौशरो फिरोज मावा के ख़बर ॾींदा आलम ब्यूरो चीफ फैसल भट्ट जी रिपोर्ट मुताबिक़ आल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन सिंध जे जनरल सेक्रेटरी इकबाल अहमद लाड़क जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ आल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन पारां सॼी सिंध में एहतजाज जो चितार ॾिनो वियो आहे। नौशरो फिरोज भरिसां खाही राहू में तॾहिं ते साफ़िन सां ॻाल्हाईंदे आल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन फेडरेशन जे मरकज़ी सदर मियां महमद भारू चयो त इकबाल अहमद लाड़को पोरत यूनियन जी रेड जी हॾी हो। संदसि क़त्ल जियो झोरींदड़ आहे। सफ़ा क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जो मुतालबो कयूं था। उन सिलसिले में असां SSP नौशरो फिरोज साई अज़ीज़ क्यालपुर सां मुलाक़ात कई आहे। उन असांखे यकीन ॾियारियो आहे त क़ातिल जल्द गिरफ़्तार कया वेंदा। वाज़ियो कयो आहे त जेकॾहिं अॼु टीजे ताईं शहीद जा क़ातिल गिरफ़्तार न कया विया त असां सिंध जे सभिनी वाहन केनालनि ऐं शाखुनि जूं मापूं न ॾींदासीं ऐं सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। ॿिए पासे आबदार्स एंड केनाल असिस्टेंट एसोसिएशन सिंध जे मरकज़ी अॻुवान महमद याकूब वगड़ चयो त असां पंहिंजे शहीद इकबाल अहमद लाड़क जे वारसनि सां गॾु आहियूं। जेकॾहिं ॾिनल मोहलत ताईं जवाबदार गिरफ़्तार न थिया त आबदार यूनियन पारां हड़ताल बुख हड़तालूं ऐं एहतजाजी मुज़ाहरा कया वेंदा। होॾां तॾहिं ते इकबाल लाड़क जे पुटनि यासिर इकबाल लाड़क, आसिफ इकबाल लाड़क ऐं ॿियनि पोयरनि सां उज़ुर खाईअ जो सिलसिलो जारी आहे। सदर आल सिंध इरिगेशन ट्रेड फेडरेशन सिंध ये अलमनाक वाक़ियो जेको थियो असांजो जनरल सेक्रेटरी इकबाल अहमद लाड़क खे धाड़ेल बेदर्दी सां जेको शहीद करे विया उन मसइले ते राति सभिनीनि दोस्तनि इहो चयो त DIG बेनज़ीराबाद शहीद बेनज़ीराबाद SP सभिनीनि चयो आहे त असांखे मोहलत ॾियो, तव्हां रोड ब्लॉक कंदव त असां उन में वटि पकड़ में थी वेंदासीं, क़ातिल भॼी वेंदा, असांखे क़ातिलनि जो पीछो करण ॾियो। अॼु इन सिलसिले में असांजी SP नौशरो फिरोज सां मुलाक़ात थी। मैडम साहब खे असां ॿुधायो त असांजा माण्हू असां इंतज़ारु नथा करे सघूं। कशमोर खां KT बंदर ताईं सारा आपाशी मुलाज़िम ऐं इकबाल लाड़क